अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। सुभान अल्लाह। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। सुभान अल्लाह। व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तो, अज 1437 हिजरी जो साल मुहर्रम शरीफ जे 10 तारीख़ जो दिहाड़ो आहे। ही इस्लाम जो तारीख़ी ॾींहुं आहे।
जैके मुसलमान अक़ीदत ऐं मोहब्बत सां मल्हाईंदा आहिनि, पंहिंजे मोहब्बत ऐं अक़ीदत ऐं ईमान जो सबूत ॾेई पंहिंजे दिलनि खे मुनव्वर ऐं रोशन भी कंदा आहिनि, त उन सां गॾोगॾु पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे ख़ुसूसन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत तहार सां पंहिंजे लाज़वाल मोहब्बत जो सबूत ॾींदा आहिनि। असांजो भी मुख़्तसर नंढड़ो प्रोग्राम इन सिलसिले जी हिकिड़ी नंढड़ी कड़ी आहे। कुछ सालनि खां ही प्रोग्राम असांजे मदरसे जे तालिबुल इल्मनि जे कोशिश सां थींदो रहंदो आहे। तव्हां दोस्त ईंदा आहियो, शहर जा माण्हू ताउन कंदा आहिनि ऐं चार मोहब्बत जूं ॻाल्हियूं करे पंहिंजो ईमान ताज़ो कंदा आहियो। अॼोको ॾियारो में इंशाअल्लाह ताला ख़ुदा खां सभई दुआ कयो पूरे मुल्क में ख़ैर ऐं खूबी सां गुज़री वञे। को बि ख़ुदा करे नाख़ुशगवार वाक़ियो किथे भी पेश न अचे, छो त ही प्रोग्राम जंहिं हस्ती जे नाले सां मंसूब आहे उन दुनिया में सच्चाई, हक़ ऐं सदाक़त जो पैगाम ॾिनो हो। उन प्रोग्राम खे बेदीन, बदमज़हब, इस्लाम ऐं दीन जा दुश्मन ख़राब करण जे लाइ फितना ऐं फसाद फैलाए मुसलमाननि में इंतशार जूं कैफ़ियतूं पैदा कंदा आहिनि। असीं ख़ुदा खां दुआ कयूं था त अल्लाह ताला असांजी मुसलमान क़ौम खे, मुस्लिम दुनिया के, ख़ुसूसन पाकिस्तान के हर मुसीबत खां महफूज़ फरमाए। मूं तव्हांजे आॾो जेके आयतूं सॻोरियूं तिलावत कयूं आहिनि उन्हनि जो तर्जुमो बयान करे पोइ तव्हांजे आॾो मां पंहिंजे असली मक़सद ते अचां थो। अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मोहब्बत सां, अक़ीदत सां जेतिरा भी गल चाहियो बुलंद आवाज़ सां मुसा गॾिजी मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो था तव्हांखे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि ॿुधायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह सही मोमिनन सां, ईमान वारन सां मुखातब आहे ऐं ईमान वारनि खे सॾु करे पाण ॾे मुतवज्जह थो करे। पोइ पाण ॾे मुतवज्जह करण खां बाद में ईमान वारनि खे ख़ुदा ताला हुकुम थो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, जेकॾहिं तव्हांजे मथां को ॾुखियो वक़्तु अची वञे, अव्हांखे कंहिंजे मदद जी ज़रूरत हुजे, अल्लाह ताला फरमाए थो मां अल्लाह ताला तव्हांजे लाइ रस्ता खोलिया थो त जेकॾहिं तव्हां ते मुसीबत, ॾुखियो टाइम को अची वञे ऐं अव्हांखे मदद जी ज़रूरत हुजे
तो वो उन टाइम ते हिकड़ो नमाज ऐं ॿियो सब्र इन्हीअ खां मदद हासिल कजो। वो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे जेकॾहिं मुसीबत जे टाइम ते तव्हां न नमाज फिटी कई ऐं न मुसीबत जे टाइम ते तव्हां सब्र जी दामन फिटी कई, ये ॿ कम तव्हांखे करणा आहिनि। टियों कम वरी मूंखे करणो आहे। या इलाहल आलमीन वो तुंहिंजो कहिड़ो कम आहे? अल्लाह ताला फरमायो ईमान वारा तुंहिंजो कम आहे नमाज पढ़णो, तुंहिंजो कम आहे सब्र करणु, ये ॿ कम तुंहिंजा आहिनि। ऐं टियों कम मुंहिंजो आहे इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह ताला तव्हां सब्र वारनि सां गॾु आहियां। नमाज जी दामन तव्हां न छॾियो, सब्र जी दामन तव्हां न छॾिजो, इहे ॿ कम तव्हां कजो। टियों कम मां करे मां रब करीम तव्हां सां गॾु होसि। मुंहिंजा मौला ही ज़ालिम असांखे मारे छॾींदा, असांखे फना कंदा, असी उन्हनि जे मुक़ाबले में हक़ ऐं सच चवंदासूं, असांखे माफ़ न कंदा। असी रुगो नमाज़ ऐं सब्र पढ़ी करे वेही रहूं, बसि असांजी ज़िंदगी त वो ख़तम करे छॾींदा। अल्लाह ताला फरमाए थो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। जेकॾहिं ज़ाहिर में हू दुश्मन तव्हांखे मारे छॾींदा, अव्हांजी जान खे ख़तम करे छॾींदा, मां अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में क़यामत जे ॾींहं ताईं ऐलान फरमाए थो छॾियां त जेके अल्लाह जे राह में सिर वधाइनि था, ख़बरदार इन्हनि खे मौल न चइजो, इहे जहिड़ा आहिनि। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात, जेके अल्लाह जी राह में शहीद थी विया या शहादत मरन था, सिर वढाइनि था, मां अल्लाह ताला फरमाया तो के फना नाहिन, छो त हयाती ऐं मौत मां अल्लाह जे हथ में आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत ऐं हयातीअ जो ख़ालिक़ मां रब्बुल करीम आहियां। जेकॾहिं दुश्मन तव्हांखे ख़तम करे थो छॾे, हुन जे लेखे तव्हां ख़तम थी विया आहियो, पर मां अल्लाह ताला क़यामत ताईं क़ुरान में फरमाए थो छॾियां त जेको अल्लाह जे राह में सिर वढाए थो उनखे मोल चवणो ई न आहे। बल अहयाउन, बलक उहे जियरा आहिनि, वलाकिन ला तशऊरून, अव्हांखे सम्झ न आहे त कीअं जहिड़ा आहिनि। वाकई ॻाल्हि सम्झ में अचे थी न, असांजे हथनि सां दफ़न थिया, असांजे हथनि सां हुननि जी क़बर ठाहीसूं, असांजे हथनि सां हुननि जे मथां मण मिटी जा वरायासूं, असां हुननि जा जनाज़ा पढ़िया, असां हुननि खे अल्लाह जे सुपुर्द कयो, हुननि जी नब्ज़ कान थी हले, हुननि जी दिलि धड़कन छॾे ॾिनी आहे, ॻाल्हाइनि कोन था, ॾिसनि कोन था, कीअं जहिड़ा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो तोखे ख़बर न आहे कीअं जहिड़ा आहिनि, हयाती मुंहिंजे हथ में आहे, मां चवां थो जहिड़ा आहिनि। वलाकिन ला तशऊरून, अव्हांजी शऊरी ज़िंदगी, अव्हांजे शऊर वारो मामिलो कमज़ोर आहे, अव्हां उनखे सम्झी नथा सघो त कीअं जहिड़ा आहिनि। तंहिंजे करे तव्हांजे मथां पाबंदी आहे त अल्लाह जे राह में कुर्बानी ॾियण वारे खे मोल चवणो नाहे। चलो सही चवण वठूं था, मोल कोन था चऊं, छो त लफ़्ज़ आहे वला तक़ूलू, न चओ, कोन था चऊं, पर दिल में त आहे न, त गुज़ारे वियो। अल्लाह ताला बी आयत नाज़िल फरमाई वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता,
जिया तवाजे मथा पाबंदिया तो शहीदन के मोल का चवड़ो कोने पर मां अल्लाह ताला तवाते ही अब पाबंदी विझा थो तो शहीदन के मोल समझणो भी ना है ज़बान सां त न चओ पर दिल में भी न भायो त के मरी विया आहिनि बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही अल्लाह ताला जल जलालहु मनवारो इरशाद फरमायो त कीअं जे राहनि जहिड़े हुजण जो सबूत भी आहे या अल्लाह कहिड़ो सबूत आहे युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम सां जॾहिं हुनखे को रिज़्क़ ऐं रोज़ी अता फरमाईंदो आहे त उहे शहीद पंहिंजे क़ब्रुनि में अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी भी वापराईंदा आहिनि फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां उनके जो कुछ अता फरमाईंदो आहे उन अल्लाह जे उन अता ते खुशू मनाईंदा सुभान अल्लाह राज़ी थींदा आहिनि खुश थींदा आहिनि ते अल्लाह ताला असांखे इनाम अता फरमायो आहे हाणे मसइलो त सफ़ा साफ़ थी वियो असांखे मञणो पवंदो त शहीद ज़िंदा सभई गॾिजी आवाज़ था चओ शहीद ज़िंदा बुलंद आवाज़ शहीद ज़िंदा ज़िंदा एक ॻाल्हि ॿियो रुगो ज़िंदा कोन्हे ज़िंदा त पाण बि आहियूं कंहिंखे शुगर जी बीमारी आहे कंहिंखे ब्लड प्रेशर आहे कंहिंखे दिलि जी तकलीफ़ आहे कंहिंखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे कंहिंखे मथे में सूर आहे कंहिंखे उंजा बुख आहे ज़िंदा बि हूंदे असां बीमार आहियूं पर अल्लाह ताला फरमाए थो शहीद अहिड़ो ज़िंदा जो फरहीन फरहतुन में हल कहीं भी किस्म जो उनके दुख गर्मी सर्दी मुसीबत काने का अल्लाह ताला जल जलालहु अमल वालों के एड़ियूं फरातूं नसीब फरमायूं आहिनि सुभान अल्लाह ओहद ऐं बदर ऐं हुनैन जे मैदान में जेके सहाबी शहीद थिया उन्हनि जा माइट अज़ीज़ करीब चवण लॻा कंहिंजो अबो गुज़ारे वियो हो कंहिंजो पीउ गुज़ारे वियो हो कंहिंजो भाउ गुज़ारे वियो हो कंहिंजो पुटु गुज़ारे वियो हो कोई शहीद अल्लाह के हवाले थी गया शहीदन के उते अल्लाह ताला इनाम ॾिना जानुल अहकामुल कुरान वारे लिखियो आहे त शहीदन के खुदा ताला जी ज़ात क़ब्र में एड़ा इनाम ॾिना जो शहीद चवंदा वञ हिते त मज़ा लॻा पिया असांजे पोयनि खे केरु ॿुधाए हीअ जेका नेमत अल्लाह ताला असांखे क़ब्र में शहादत खां पोइ ॾिनी आहे इन नेमत जो जेको सिलो असांखे मिलियो आहे क़ब्र जे अंदरि जेके असांखे ख़ुशियूं आहिनि इहे असांजे वस में हुजे त क़ब्र खां निकिरी ॿार वञी पुटनि खे औलाद खे माइटनि खे ॿुधायूं त कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि पर निकिरी नथा सघूं अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा माना सब्र कयो तव्हां न ॿुधायो तव्हांजे पारां मां थो ॿुधायां अवां छा ॿुधाईंदव मां थो ॿुधायां तव्हांजे पारां त तव्हां क़ब्रुनि जे अंदरि न आहियो बल्कि तव्हां जन्नत जे बाग़नि में आहियो अवां मिटीअ जे अंदरि न आहियो अवां जन्नत जे बाग़नि में आहियो अवां खे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु जेके इनाम ॾिना अवां जे पोयरनि खे मां रब ॿुधाइण जे लाइ तयारु आहियां पोइ इहे आयतूं नाज़िल करे ख़ुदा ताला जी ज़ात हुज़ूर जे उम्मत ते एहसान फरमायो ऐं उन्हनि शहीदनि जे वारसनि खे माइटनि खे ख़ैर ख़्वाहनि खे हमदर्दनि खे इन आयत जे ज़रिए ॿुधायो त शहीद कहिड़े मज़े में लॻा सोनो हुसैन आली मकाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि शहीदनि मज़ा हिकिड़ो शहीद आहे रुगो हिकिड़ो शहीद कोन्हे बल्कि जन्नत जे जवाननि जो सरदार सुभान अल्लाह ऐं रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत अतहार जे निस्बत सां उन सां तव्हांजो असांजो उम्मत जो प्यार ही उन्हीं जे प्यार जी निशानी आहे मिस्कीन सुबह खां शाम ताईं तगारी खणंदो आहे बच्चा पालींदो आहे
रेड़ी वारो सुबह का शाम ते रेड़ी हलाइंदो आ, बच्चा पालींदो आ, दुकानदार हर कस्ब जो माण्हू कारोबार करे पंहिंजे बच्चन जी रोज़ी रिज़्क़ ठाहींदो आ। ऐं माण्हू खे बात काई काने जे हिकिड़ो ॾींहुं दावो कंदो आ त बुख मरंदो आ, पर ही इमाम हुसैन सां माण्हुनि जी वालिहाना मोहब्बत आ। लीडर हड़तालूं कराईंदा आहिनि, कारोबार बंदि कराईंदा आहिनि, अध ते खुलियल हूंदा आहिनि, अध ते बंदि हूंदा आहिनि, के शटर हेठि करे अध ते के सॼो दुकान बंदि कोन कंदा आहिनि, मिड़ेईंदा रस्म पूरी कंदा आहिनि। ऐं जंहिंखे बंदि कराईंदो आहे त हे गारियूं ॾियारींदा आहिनि, बेड़ा खुदा खानो ख़राब करे, रोज़ हड़ताल, रोज़ दुकान बंदि, वॼाए छॾियो अथनि, कारोबार असांजा तबाह करे छॾिया अथनि। पर हुसैन आली मक़ाम सां बच्चे बच्चे जी मोहब्बत आहे। हर माण्हू कारोबार बंदि करे हुसैन खे ख़राज अक़ीदत पेश कंदो आहे। ऐं कहीं हिननि ते ज़ोर कोन विधो आहे, कहीं बि हिननि जे मथां ज़बरदस्ती कान कई आहे, कंहिं बि हिन खे धमकी कान ॾिनी आहे। पंहिंजे अक़ीदत सां पंहिंजा लखनि किरोड़नि अरबनि रुपयनि जा कारोबार बंदि करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़ी निस्बत जे करे, सुभान अल्लाह, साईं हाफ़िज़ हक़ नबी अज़हरी साहब जन तव्हांखे ॿुधायो, ही सभु निस्बत जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इन्ही निस्बत खे मदे नज़र रखिजे त सभु कुझु इन्ही में आहे। असां ऐं तव्हां हिते मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा, मुख़्तलिफ़ क़बीलनि वारा, मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि वारा, मुख़्तलिफ़ कल्चर वारा दोस्त मुस्लमान सभु अॼु हिकिड़ी जॻह ते गॾु आहियो ऐं सभिनी जे दिलि जी धड़कन आले रसूल जी मोहब्बत आहे। छाजे करे? उन महबूब करीम सां तव्हां असांखे मोहब्बत आहे। उन रसूलुल्लाह जी मोहब्बत जे करे, नबी जे अहल बैत सां फितरी मोहब्बत आहे। कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे त हिन मूंखे रोड वठी ॾिनो आहे, कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे त हिन मूंखे बिल्डिंग ठाराए स्कूल वठी ॾिनो आहे, कंहिंखे कंहिंसां लीडर सां मोहब्बत हूंदी आहे हिन मूंखे नौकरी वठी ॾिनी आहे, कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे मुंहिंजो पुटु आहे, सौटु आहे, भाइटियो आहे, अज़ीज़ आहे। यानी कोन कोन में दुनिया जो गर्ज़ हूंदो आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत सां मोहब्बत इन्ही जे करे आहे जो नबी जी आल आहे। सुभान अल्लाह। आले रसूल जी मोहब्बत, असहाबे रसूल जी मोहब्बत, इहा निस्बत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। उन निस्बत जे करे तव्हां ई असां महबूब करीम जे सहाबा ऐं महबूब करीम जे अहले बैत तहार सां मोहब्बत कंदा हो। इन जे बारे में अल्लाह ताला जे क़ुरान पाक में बतौर इशारतुन नस्ब हिकिड़ो इशारो आहे, उहो बि तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जो क़ुरान असांखे छा थो फरमाए। सलात सल्लल्लाहु अलैहि फरमायो, उल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। तवज्जो कयो, इन आयत जो बज़ाहिर ॿ मानाऊं आहिनि ऐं ॿई मानाऊं असांजो मतलूब आहिनि। इन्ही मानाउनि में असांजो अक़ीदो वाबस्ता आहे। पहली माना हिनजी ही आहे त कुरैशी जेके बि हुआ, मके जा माण्हू जेके बि हुया, अरब सगोरा जेके बि हुया, उहे अगरचे मुख़्तलिफ़ मज़हबनि नज़रियनि जा हामिल हुआ, पर उन्हनि में पंहिंजे कबीले ऐं पंहिंजे क़ौमियत खे अहमियत ॾियणु उनजो हिकिड़ो ख़ासि रुकन हो। मां हिकिड़ो तव्हांखे छोटो मिसाल ॿुधायां त शुअब अबी तालिब में
जमल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अबू जहल वारन, वलीद वारन, उमैया बिन खल्फ वारन महसूर कयो हो, कैद कयो हो, तो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महसूर कयो, कैद में विझो, जेल में विझो, बंद कयो। कि शोभ हिकड़ी मुझा दोस्त पहाड़न जबलन जो हिकड़ी घाटी ही उनके हिकड़ो ही दरवाजो हो, चारे तरफ जबल हा, हिकड़ो ही दरवाजो हो, उनी दरवाजे ते पंहिंजा पहरा वेहारे हुजूर करीम के अंदर, हुजूर जे खानदान के अंदर वाड़े छॾियो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बिल्कुल बाइकाट कयो। न पानी पुजे, न अन्न पुजे, न मानी पुजे, न हिन सां शादी थे, न मुआशरत थे, ये भली ते वाड़िया पिया हुजनि। या त मोहम्मद करीम असांजे मज़हब जे मुखालफत तां हथ खणी वञे, जंहिंमहिल न खणे त कम अज़ कम संदसि सौट मासा त माइट अज़ीज़ करीब तंग थी करे चवनि त मिली असांखे त बुख न मारियो, हे तव्हांजे हवाले आहे, भरी मारे छॾियोसि। हुननि इहा सोच कई। उहा जंहिं जाइ ते सोणे नबी पाक अलैहिस्सलाम खे हुन क़ैद कयो, उन जो नालो हो शुअबे अबी तालिब। हज़रत अली जे वालिद माजिद जे नाले सां उहा जाइ मशहूर ही। उते महबूब जो सॼो खानदान अंदर कयो। पर मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरैशिन चयो हो, उहे त नबी करीम सां गॾु हा, पर मिट्री ऐं माइट्री नानंग खानदान जे हिसाब सां जेके मुशरिक हा उहे बि मोहम्मद करीम सां गॾिजी वेही रहिया, साथ ॾिनो सोणे नबी करीम सां। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन्हनि जो वरी थोरो लाथो त तव्हां शुअबे अबी तालिब में मूंसां साथ ॾिनो आहे, अवां पंहिंजे हम मसलक हम मज़हब माण्हुनि जी बि ॻाल्हि खे छॾे मूंसां गॾु रहिया आहियो, मां इन जो तव्हांखे दुनिया में ई बदिलो ॾियां थो, आख़िरत जो बदिलो त सिर्फ़ उन्हनि जे लाइ आहे। जन चयो आहे ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके मुशरिक बदमज़हब ॿियनि दीननि वारा माइट्री ऐं मिट्रीअ जे करे मूंसां शुअबे अबी तालिब में साथ में रहिया, मां मोहम्मद करीम कम अज़ कम दुनिया में तुम के बदलो ॾियां। उहे माण्हू जॾहिं बदर जे मैदान में हुजूर सां वरी लड़ाई करण आया, शुअबे अबी तालिब जो मामलो खत्म थी वियो। हुजूर करीम अलैहिस्सलाम हिजरत करे मदीने शरीफ विया। हाणे जॾहिं बदर जी लड़ाई लॻी त उहे मज़हब जे आड़ में, मज़हब जे नाले ते उहे साॻा माइट मिट कुरैशी अबू जहल वारनि सां गॾिजी हुजूर सां बदर जे मैदान में विहण आया। शुअबे अबी तालिब में गॾु बदर जे मैदान में मज़हबी ॻाल्हियूं ते वेहण आया। अल्लाह ताला पंहिंजे महबूब सां वाइदो कयो हो, मुंहिंजा महबूब हीअ लड़ाई हक़ ऐं नाहक़ जे फ़ैसिले वारी, मुंहिंजा महबूब तव्हां थोरा आहियो, तव्हांजा सहाबी बि थोरा आहिनि, काफ़िर तमामु घणा आहिनि, पर मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तो मुस्तफ़ा सां वाइदो कयो आहे, तुंहिंजी मदद जे लाइ आसमान तां मलाइक नाज़िल कंदुसि, जेके तुंहिंजी ऐं तुंहिंजे सहाबा किराम जी मदद कंदा ऐं उन्हनि खे अल्लाह ताला जे फज़ल ई करम सां कामयाबी तव्हांखे नसीब थींदी। अल्लाह ताला जे हबीब पाक खे तसल्ली हुई त अल्लाह जो मूंसां वाइदो आहे ऐं अल्लाह ताला बदर जे मैदान वारो वाइदो सचो करे मूंखे ख़ुदा ताला कामयाबी अता फरमाईंदो। पाण सॾु कनि था, अबू बकर लबैक या रसूल अल्लाह, उमर लबैक या रसूल अल्लाह, उस्मान लबैक या रसूल अल्लाह, अली लबैक या रसूल अल्लाह, फलाना फलाना सभिनि चयो जी क़िबला। पाण फरमाए हिकिड़ी नसीहत तव्हांखे कयां थो, यादि रखिजो,
क़िबला कहिड़ी? पाण फरमाता लड़ाई में जॾहिं आमो साम्हूं तव्हांजी लड़ाई शुरू थिए कुरैशियुनि खे न मारिजो, करी वञो, पासो करे वञो, हेॾे वञो, हेॾे वञो, कुरैशियुनि खे न मारिजो। साहबी दिल में सोचण लॻा त मां अबे खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त मां पुट खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त मामे खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त वेझे खां वेझे अज़ीज़ खे मारण लाइ तयारु आहियां। हुज़ूर छा थो चवे त कुरैशियुनि खे न मारिजो? हिकिड़े पुछो क़िबला छो? पाण फरमायो त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। हिननि बि शुअबे अबी तालिब में मूंसां साथ ॾिनो हो, अॼु मां मोहम्मद करीम हिन खे तलवार खां बचाया। आखिरत में हिननि जो हिस्सो कोन्हे, ला खलाक लहुम फिल आखिरह। आखिरत में हिननि जो हिस्सो कोन्हे, बाक़ी दुनिया में हिनखे इहो बदिलो ॾियां थो। हिननि बि मूंसां साथ ॾिनो हो, मां मोहम्मद करीम हिननि खे साथ ॾेई हिननि जा सिर बचाया। उन्हनि कुरैशियुनि में हिकिड़ो आम जज़्बो हुयो, सभिनी अरबनि में, रुगो कुरैशियुनि में न, रुगो कुरैशियुनि में न, कुरैशियुनि खां सवाइ ॿिया क़बीला बि जेके हा उहे पंहिंजे पंहिंजे मिटी ऐं माइटीअ खे अहमियत ॾींदा हुआ। महबूब करीम खे जो तंग कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का ॻाल्हि न पिया मञनि, सरकार खे परेशान कयो। अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो महबूब खे चुप बनाए, हिननि खे कुझु गैरत ॾियारी, कुझु जो ज़मीर त जागा कहिड़ो? कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मां मोहम्मद करीम अवां खां ॿी का शइ कोन थो घुरां, मुआवज़ो, ॾोकड़, पैसा, दुनिया जी शइ का बि तव्हां खां कोन थो घुरां, पर कुझु त हया कयो। इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मां मोहम्मद करीम जी तव्हां सां जेका कबीलाई मिटी ऐं माइटी आहे, जेकॾहिं ॿियो ख़्यालु नथा कयो त मूं वारी माइटीअ जो त ख़्यालु कयो। कंहिंजो ॾोह आहियां, कंहिंजो ख़ानदान में कंहिं न कंहिं निस्बत सां मुंहिंजी तव्हां सां निस्बत आहे। काॾों न काॾों मां मोहम्मद करीम अवांजे हर कबीले सां कंहिं न कंहिं तरीक़े माइटु आहियां। तंहिंजे करे भला जेकॾहिं ॿियो ख़्यालु नथा कयो, अवां पाण में माइटनि मिटनि जो ख़्यालु कंदा आहियो, मां मोहम्मद बि त तव्हांजो माइटु आहियां। सुभान अल्लाह। नी अंधा थी विया जो माइटी सफ़ा विसारे छॾियो, मां त तव्हांजी माइटी कॾहिं कान विसारी। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे हैरत लॻंदी। जॾहिं सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मक्को शरीफ छॾे मदीने आया, बस 6 महीना कोन गुज़रिया, अल्लाह ताला मके वारनि ते ॾुकार नाज़िल कयो। ॾुकार बि अहिड़ो नाज़िल थियो, 1 साल, 2 साल, 3 साल, 4 साल मींहं जो फुड़ो ज़मीन ते लॻे। खूह सुकी विया, वण सुकी विया, का सब्जी न रही, अनाज जो नालो निशान कोन हो। एतिरे क़दुरु मके वारा माण्हू परेशान था जो अनाज त कोन रहियो, जानवर त कुही खाई छॾियो, पर एतिरे क़दुरु जो मुजादा बुख बेज़ार कया जो मुर्दार जानवर झंग में जेके मुआ पिया हूंदा हुआ, उन्हनि मुअल जानवरनि जा गोश्त कटे कटे खाधऊं। जबल में कुअनि जा ॿिर फोटे, उन कुअनि जे ॿिरनि में संग ऐं दाणा थोरा थोरा कुआ पंहिंजे रागन कंदा हल, उहे दाणा कढी रखियऊं। चमड़ा टुकर टुकर करे, नंढड़ा ज़रड़ा ज़रड़ा करे चम खे कीमो बनाए रधे रधे वो चम खाधऊं। अल्लाह ताला जल जलालो अमन वारो न मिलजी पियो त ओ मके वारा, अवां ते जेकॾहिं मींहुं वसंदो हो त मुंहिंजे यार जे करे वसंदो हो। जेकॾहिं तव्हांखे मां अल्लाह जी महिरबानी हूंदी हुई त मुंहिंजे हबीब जे करे हूंदी हुई। अवां मुंहिंजे महबूब खे मको छॾायो आहे, हाणे मां अल्लाह ताला तव्हां खां रिज़्क़ ऐं रोज़ी बंदि करे छॾियो आहे। 4 साल खां पोइ ॾिठा बेज़ार थी विया, ॿार मरनि पिया, कोड़ा मरनि पिया,
माल मरे पियो। अहिड़ी हालत थी वई पूरे मके मां रत जी धप पई अचे, रत अबू दिल कभी जहिड़ो मीटिंग घुराई, सनादी दे कुरैश वॾा वॾा जेके रईस हुआ अदा राय थो ॾे, अबू जो राय थो ॾे, मुंहिंजी राय तो ॿुधो। हा रब त कॾहिं असांखे एतिरो कोन ॾमिरियो आहे, हिन दफ़े यार इन जे करे ॾमिरियो आहे जो असां अलाह जे हबीब खे मको छॾाए असांखे ही जेको अज़ाब अथव न सोनी जे करे अथव। सभिनि खे यार बिल्कुलु असां बि ईअं सम्झो आहे, असांजी बि आई राय आहे त बराबरि हुजूर जे करे अलाह मदद ॾींदो आहे। हाणे छा कयूं, रब कीअं परचंदो। अबू जहल ऐं उमय्या बिन खल्फ चवण लॻा ॿी वाह कान्हे जंहिंजे करे ॾमिरियो आहे उन्हीअ खे हली मिंथ कयो, उन खां दुआ घुराओ, यकीनन रहमत लिल आलमीन जी महिरबानी आहे। हथड़ा खणंदो रब राज़ी थींदो, मके वारनि ते मींहुं वसी पवंदो। अब तो चवे वञे के चवेसि के तब के जो पंहिंजा अफ़ाल किरदार नज़र पे आया। मां छा न कयो हो, मूं कहिड़ा न दुख ॾिना हा, मूं कहिड़ियूं न सूर तकलीफ़ूं ॾिनियूं हो, कहिड़ो मुंहुं खणी वञी चवां कल्ह मूं तोखे मार कढी आहे, अॼु वरी चवां मिली 50 रुपयो उधारो ॾे। कहिड़ो नकु खणी तोखे चवां हेॾो सुहिणे खे सतायोसीं, कहिड़े मुंहं सां नबी करीम खे चऊं त या रसूल अल्लाह असांजे लाइ दुआ कर, पर पोइ मर्ज़ी जो मालिक आहे घुरे हलाए न। हज़रत अबू सुफियान उन टाइम ते हज़रत कोन हो, उन टाइम ते मुसलमान कोन हो। हज़रत इन जे करे थो चवां जो को मुस्तफा जो सहाबी बणियो आहे। उन चयो अवां सभई मूंखे मोकिलिजो, मां अकेलो वञां थो, मूंखे उन रहमत वारे नबी में उम्मीद आहे। मां जमल मेड़ थी वेंदोसांसि ऐं तव्हांजे हिन हाल जो अहवाल ॿुधाईंदोसांसि त मके वारा मुसीबत में आहिनि। मूंखे यकीन आहे त रहमत लिल आलमीन हथ खणंदो, रब राज़ी थींदो, बरसात नसीब कंदो। तकबीर, अल्लाहु अकबर, रिसालत, तहकीक, सभी तो सल्लल्लाहु अलैहि भली न पढ़े बाकी क्या पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ठीक आहे तो उम्मीद कई आहे ऐं तूं पंहिंजे कबीले जो रईस आहे, सरदार आहे, तोखे उम्मीद आहे त वञ साईं तोखे इजाज़त आहे। हज़रत अबू सुफियान उन टाइम ते मुस्लमान कोन्हे, उठ ते चढ़ियो सिधो मदीने रवानो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरब समूरा रात जो सफ़र न कंदा हुआ, ॾींहं जो कंदा हुआ। इन जे करे त रात जो सफ़र ख़तरे खां ख़ाली न हूंदो हो, पहाड़ी इलाइक़ा हूंदा हुआ, नशे को फराज़ हूंदो हो, वादियूं हूंदियूं हो, ओचिता मींहनि जा खॾा हूंदा हुआ, माण्हू किरी मरी सघे हा। त जेके सफ़र ॾींहं जो कंदा हुआ, राति जो कोन कंदा हुआ। इहो सफ़र करे करे राति जो गुज़ारींदो तमामु परे आहे। 15-16 ॾींहं खां पोइ मदीने पहुतो, रहमत लिल आलमीन ज़ोहर जी नमाज़ पढ़ियो, सहाबा जी झुरमट में वेठा। सुभान अल्लाह। सुनो शाह अब्दुल लतीफ़ वेठो, जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार, हामी हादी हाशमी सरदारे सरदार, सोहे सहाबन सत में मज मस्जिद बुनियादार, ओ चारई चगा चौधार, वाहे गादा हो
केड़ी नूरानी महफिल होंदी। सुभान अल्लाह। केड़ो नज़ारो होंदो, केड़ो मंज़र होंदो जो चंड चोरी जो विच ते हुजे ॿाहिरां सितारा फिरिया। हबीबन करीमन जी जबर नज़र पई पाण फरमायो अल्लाह न भुलाए थियो अबू सुफियान सब चो हाओ किबला अबू सुफियान पांजी लाठी के वेहारे हुन जो गोदो वधी नबी पाक ने हली आया। हुजूर पाक फरमायो अबू सुफियान भली मुसलमान हिनमल नाहे पर पांजे कबीले जो सरदार अनज़ुल्नास अला क़दर मनाज़िलहिम जदी जेतरी इज्जत हुंदी आ उनखे ओतरी इज्जत दी आ जाए कयो उनखे सभी का रहमत सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असहाबन के सिरी जाए नी हुजूर जा जो बेठो हुजूर पाक सा मिलो वेहण सा चई हाणे अल्लाह पाक जल जलालु अमर वालू के खबर आ हेरे आयो बाबा हेरे थे तवज्जो कर अल्लाह से के खबर आ छा कहे अर्ज कंदो से मुख मरिया से बच्चा मरी गया हुजूर रहमत मारण देरी कोन कंदो तकड़ अत खणदो मुखे भी वसाणो पवंदो अत खणदो तो मुखे अत खणदो त भी वसाणो पवंदो ए भी वसाण जा लायकी कोन कदी करे झंझा सुको नथो त हथ खण झंझा सुको कोन तो पर नतीजे का वाक़ुफ़ कया सो त तोड़े खणी तुझे चवण सा मीरू भी वसाया ए एड़ा त मके वारा लिभागा हम जो को भी कलमो कोन पढ़दा वधीक बुझंदन नतीजो तो जे दुआ खां बड़ा को सवलो निकरे वो कोन निकरंदो नतीजे में मींहुं वसंदो नतीजे में डुकर वींदो नतीजे में सगा थींदा पर हिनन के असर कोन थींदो इहो मां ॿुधाए छॾियां तुंहिंजी वॾी दुआ घुरींदो बि झंझाए बि कोन थो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला अबू सुफियान बैठो अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई वलौ रहमनाहुम व कशफना मा बिहिम मिन दुर्रिन ललज्जू फी तुग़यानिहिम यअमहून। अल्लाह ताला फरमाए तो वलौ रहमनाहुम या रसूल अल्लाह तुझे दुआ का पोखड़ी भला मां रब ने रहम भी कया व कशफना मा बिहिम मिन दुर्र के मुसीबत में फाथल आहे उहा मुसीबत खणी खोलियान कबल लज्जू भी तुग़यानिहिम यअमहून ये अंधा था पंहिंजे सरकशी में पोइ अहिड़ा जो अहिड़ा किरा पिया हूंदा मोटंदा कोन झजाए कोन तो नतीजो ॿुधाया तो तुंहिंजी मर्ज़ी। माण्हू चवंदा पंहिंजे अखराणे लालच जे करे पढ़ण जी खुशामद कई आहे हुजूर खे हाणे लालच में कान रही अलाह ॿुधाए थो त तूं भली दुआ घुर पर मुस्लमान कोन थींदई भली तुंहिंजे लाइ छा बि खणी कर पर इहे पंहिंजे तुग़यान में सरकशी में गुमराही में फाथा पिया हूंदा हाणे हुजूर खे पक थी वई त मुस्लमान कोन थींदा पर रहमत लिल आलमीन चयो त मूंखे अलाह ख़ल्क़ियो ई अहिड़ो आहे जो मुंहिंजे दर तां को ख़ाली वई दर पे तेरे जो आएगा झोलियां भर के जाएगा सुभान अल्लाह दर पे तेरे जो आएगा झोलियां भर के जाएगा जूदो सफा है तेरा अबू सुफियान मुझे देख खबर अच्छा हाल आ ते मरी विया से
नुकार में 4 साल गुजरिया, माल मरिया, खूह सुकिया, फसल सुकिया, मुर्दार खादा दसे, चमड़ा खादा दसे, असाजी बुरी हालता बक्के जे सरजमीन मा आसमान ने निहारो मारो धूड़ई दूहो नजर तो अचे, अखिन में लगा रही गाने का मोहम्मद करीम भला पियो न तब तो जा बैठता है समझा चीज। इस बात में दुआ जब अबू सुफियान बयान क्यों करे तो मुस्तफा का अखर मा टम 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 करे पानी बहे, सरकार जी सुहारी मुबारक, साईं जी ढोली मुबारक, पानी साहब राजी नहीं होनो नबी जो बुधो वलो रहमनाहुम व कशफना मा बिहिम मिन दुर्र ललजू फी तुगयानहिम यअमहून। यो नबी जो भी खुदा बुधाए चलो तो हुदा ओड़े जा ओड़ा। अबू सुफियान जी गाल करे खत्म गई, मुझे महबूब करीम हथड़ा कया अल्लाहुम्मा मौला पे कुछ को न तो चवाए, तू जान तो जो कम जाने पर अच्छी ऊर्जा माइट। तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद। अल्लाहुम्मा हाउलाए कौमी, मुझे मौला थी मुझे कौम जा मानू वधीक तू ॼाण। अल्लाह ताला फरमाए मुस्तफा तो काफरन जे तरफ, पंहिंजे माइटन जे तरफ, मक्के वारन जे तरफ कौमियत जी तो निस्बत कई, तुंहिंजे करे अज़ाब खड़ी। सुभान अल्लाह। अबू सुफियान जा मदीने में वेठो, मक्के में भी ज़रूरी है। सुभान अल्लाह। मुझा दोस्त हुजूर पाक ने मानी मानी खराए आराम सा खत पटाए हाने वापस रवानो थियो। अबू सुफियान तो कहता 450 किलोमीटर मक्के का मदीने, मदीने का मक्के 450 किलोमीटर आ। मीर किते वसदो आ, किते कोन वसदो आ, पर खुदा जो कसम आ जिए जो मां मदीनो छडियो आ त 450 किलोमीटर ते किते इंच भी खाली कोन हो, मीर ही मीर हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाजू भरजी वजू, जबल भरजी वढ़ा, सॼी ज़िंदगी में अहिड़ो मीर कोन पियो जहिड़ो मुस्तफा करीम जे दुआ सां मीर। सुभान अल्लाह। पर नतीजो साॻियो ई वलो रहमनाहुम व कशफना मा बिहिम मिन दुर्र ललजू फी तुगयानहिम यअमहून। मरिया कोन वरी बि कुफ्र ते रहिया। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ने इहा को ॻाल्हि यादि ॾियाराए, ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। ओ कुरैशियो, अवां मिट्टी ऐं माटी जो ख्याल कंदा आहियो। ओ अरब जा ॿियनि कबीलनि वारा, तव्हां मिट्टी ऐं माटी जो ख्याल कंदा आहियो। जेकॾहिं मां मोहम्मद करीम जी ज़ात तव्हांखे ॿियो कुझु ॾेई नथो सघां या तव्हांखे कुझु नथो ॾियां त कम अज़ कम भला फिल क़ुरबा मिट्टीअ जो त ख्याल कयो, मां मोहम्मद तव्हांजो बाइट आहियां। हिकिड़ी माना इहा आहे जेका जमहूर मुफ़स्सिरीन किराम जी बयान कयल आहे ऐं इन्ही ते अहले सुन्नत वल जमात जो इत्तिफ़ाक़ आहे। पर ॿी माना बि आहे जेका असांजे मसलक जे मुआफ़िक़ आहे, ख़िलाफ़ नाहे, छो त उन जे बारे में बि असांजे उलमाए अहले सुन्नत तफ़सील जे इमामनि जा अक़वाल आहिनि। असां को ज़िद्दी कोन आहियूं जो हिकिड़ी जाइ ते वेही रहंदा आहियूं। ॿी हिन आयत जी माना बि आहे, उहा ॿी आयत जी माना हिन मौज़ूअ सां ताल्लुक़ रखे थी। दुरूद पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि
कल जुमो असांजी जमात वीचारी जुमे ते कल ज़रूर आई हूंदी मां तव्हांजी कल गैर हाज़िरी में हुयुसि हाज़िरी कोन भरे सघियुसि मुंहिंजी का मजबूरी हुई पर मां उहे पंहिंजूं सभई मजबूरियूं छॾे तव्हांजे ख़िदमत में 10 ई मुहर्रम जे लाइ हाज़िर थियो मसां चलो की कसर अॼु तव्हांखे ॾिबी जुमे में हिकिड़ो कलाक अॼु 3 कलाक मथे खणी चओ सुभान अल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि तवज्जो करे ही बगाल बुझो ई आयत की माना भी कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा सुभान अल्लाह नमाज सिखारी मां हज सिखारियो मां रोजा सिखारिया मां हक ई सच सिखारियो मां कुरान आणे मां ला असअलुकुम अलैहि अजरा इनजी मजदूरी न खपे नजरानो न खपे सुन्नत न खपे लोकड़ न खपे अन्न न खपे अवां का ज़ाहिरी दुनिया जी का शइ कोन थो घुरां मां तव्हां खे दीन ॾिनो आहे अवां इन दीन जी मजदूरी ॾियो सहाबा किराम चयो या रसूल अल्लाह असां त सिर ॾयो वेठा हूं दश्त जो दश्त थे दरिया भी न छोड़े हमने बहर जुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने रसूल अल्लाह असां त तव्हांजे इशारे ते बच्चा कुर्बान करे छॾिया हाय हाय बदर जे मैदान में हज़रत अमीर उमर सॻे मामे खे शहीद करे हज़रत अबू उबैदा बिन अल-जर्राह रज़ी अल्लाह तआला ने पाजे वालिद साहब के पीउ जी गुडी लाहे मुस्तफा जे या रसूल अल्लाह एक काफर बाबा इनके मारे तुझे कदमन में रखा दो तो मोहम्मद करीम ता हर शे कुर्बाना मुस्तफा आहे त मिट्टी माटी की जरूरत है सुभान अल्लाह छाको गरीब को तुझा अभी बस मजदूरी करी तो गुरी फरमाता ला असअलुकुम अलैहि अजरा इन दीन जी तव्हां का मजदूरी कोन थो घुरां इल्लल मवद्दत फिल कुर्बा जेके मुंहिंजा माइट अथव उन मुंहिंजे माइटनि सां मोहब्बत कजो मुझे खानदान सां प्यार कजो मुझे निस्बत वारनि सां प्यार कजो जंहिंजी मां मोहम्मद करीम सां निस्बत हुजे उन सां जेकॾहिं तव्हां प्यार कयो इहो ईअं सम्झो त तव्हां दीन जी मज़दूरी अदा करे छॾी तंहिंजे करे तव्हांखे मां मोहम्मद मुस्तफा अल्लाह जे हुकुम सां क़ुरान पाक जे आयत जे रोशनी में चवां थो त मुंहिंजा जेके क़रीब आहिनि मुंहिंजा माइट आहिनि मुंहिंजा अज़ीज़ आहिनि उन सां प्यार कंदो त ॼणु तव्हां दीन जो हक़ अदा करे छॾियो सुभान अल्लाह चार इमाम आहिनि पाण आहियूं हनफी पाण कहिड़े बाबा हनफी या हल शाफ़ी मालिकी हम्बली इन्हीं चइनी इमामनि खे असां हक़ ते था चऊं फिक़ह चार फिक़ह चारई सच ते चारई हक़ इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जे फिक़ह में जेका अत्तहियात लिल्लाहि वस्सलावात खां पोइ पाण सलात पढ़ंदा हो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकत
अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। असांजो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो अत्तहियात खां बाद में इहा दुआ पढ़ण नमाज जे फर्ज़न मां हिकिड़ो फर्ज़ आहे। नमाज जो को फर्ज़ छॾे ॾिबो त नमाज न थींदी। नमाज में सजदो फर्ज़ आहे, सजदो न कई नमाज न थींदी। नमाज में क़िराअत फर्ज़ आहे, क़िराअत न कई नमाज न थींदी। नमाज में रुकू फर्ज़ आहे, रुकू न कई नमाज न थींदी। इमाम शाफ़ी फरमाए तो अहिड़ी तरह अत्तहियात खां बाद में दुरूद शरीफ जो पासो फर्ज़ आहे। मूंखां शाफ़ी खां जेकर पुछो था त जेको शख़्स अत्तहियात खां पोइ दुरूद नथो पढ़े तंहिंजी नमाज़ ई कान थींदी। नमाज़ उन जी थींदी जेको मुहम्मद ऐं आले मुहम्मद ते दुरूद पढ़े। हिते हिकिड़ो नुक्तो आहे उहो तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। ऐं मुंहिंजा मौला असांजे सोहरे नबी ऐं नबी जे आल ते सो नबी जे आल नबी जे आल ते सलात मोकिल। अॻिते आहे कमा सल्लैत अला इब्राहीम। एड़ी रहमत मोकिल जहिड़ी रहमत तो हज़रत इब्राहीम ते मोकिली। वअला आल इब्राहीम, इब्राहीम ते भी इब्राहीम भी आल ते भी। आल में लिखो तो क्या नबी हुआ, नबी से जा माइट हुआ, पैगंबर शान वारा भी हा। एक जो नालो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को रखयो इब्राहीम जो नालो छो खणे जो चवनि था त जॾहिं मुस्तफ़ा मेराज ते विया त मेराज वारी रात इब्राहीम अलैहिस्सलाम सां रसूलुल्लाह जी मुलाक़ात थी। हुजूर पाक खे अस्सलामु अलैकुम या वलदी करे ठीकारियो हुयो ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ घुरी या इलाहुल आलमीन तोखे मुहम्मद जी त पारत हुजे पर मुहम्मद जे उम्मत जी भी पारत हुजे। एक नबी हा उम्मत जी दुआ कान घुरी। हुजूर जो रुतबो जो ॾाढो आहे पर ॾाढो मूंखे भी यादि करे थो, मुंहिंजे उम्मत खे भी यादि करे थो। मां छो न उम्मत खे चई वञा त तव्हांखे यादि कयो आहे, तव्हां उन इब्राहीम खे भी यादि हिकु ॿियो वरी वाला आल इब्राहीम। मौला इब्राहीम ते त दुरूद मोकिल पर आल इब्राहीम ते भी। अला केर आल इब्राहीम? सौली ॻाल्हि आहे। हुजूर फरमाता मां आल इब्राहीम आहियां, मां मोहम्मद मुस्तफ़ा आल इब्राहीम आहियां। इब्राहीम जी औलाद मां मोहम्मद आहियां। मुंहिंजो इब्राहीम ॾाढो आहे, मां आल मोहम्मद आहियां, आल इब्राहीम आहियां। त हुजूर करीम फरमायो त मुंहिंजे आल ते भी दुरूद आहे त इब्राहीम जे आल ते भी दुरूद आहे। माना मुंहिंजे मथां भी दुरूद आहे त मुंहिंजे आल ते भी दुरूद आहे। ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त अहले सुन्नत जे मज़हब में त इमामनि सदुरनि ते सलात दुरूद पढ़णु फर्ज़ आहे। मुल्लनि खे कहिड़ी ख़बर इमामनि? अब्दुर्रहीम खे कहिड़ी ख़बर इमामनि जे शान जी? वदा दुआ कर अल्लाह से अंधो को न कयो आहे। अल्लाह पाक जे ज़ात जेको इमामनि जो शान ऐं क़दुर असांजे दिलि में रखियो आहे सो अल्लाह ॼाणे थो पियो। जेकॾहिं दिलि चीरे ॾेखारण जी हुजे हा, तोखे ॾेखारियो हा त तोखे ख़बर पए हा, असांजे दिलि खे ॿ टुकड़ा करी हा त ॿिनि टुकड़नि मां हिकिड़े पासे नबी जे सहाबनि जो शान हुजे हा, ॿिए पासे आले रसूल जो शान। सुभान अल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। ये मुजाहिद नवाब शाह कौन है? सुभान अल्लाह। जोर से गाने जो सुभान अल्लाह। मेरा दोस्तों अजीजो अल्लाह ताला जे ज़ात का बरकत पंहिंजे हबीब खे चयो त मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे उम्मत खे तो ला असअलुकुम अलैहि अजरा। ए रोकन
खपे न नज़रानो खपे न छेड़ो खपे न बकर खपे न अन्न जी बोरी खपे मां मोहम्मद करीम तव्हां खां कुझु कोन थो घुरां ये घुरां थो त मुंहिंजे आल सां मोहब्बत कयो रुबी आल जी ॻाल्हि कान्हे न मोहब्बत फिल क़ुर्बा क़िराबत सां जैसा भी मुंहिंजी क़िराबत आहे हुज़ूर जी मां हदीस पढ़ी मूंखे मज़ो अची वियो मुस्तफ़ा फरमायो जन खे मां मोहम्मद संग ॾिना सुभान अल्लाह जन खे मां मोहम्मद संग ॾिनो या जन खां मां मोहम्मद संग वरितो पंहिंजे मर्ज़ी सां न अल्लाह जे कंहिंजे मर्ज़ी सां अबू बकर सहरो आहे त मर्ज़ी अल्लाह जी शामिल हाल आहे ये हज़रत उमर सहरो आहे त अल्लाह जी मर्ज़ी शामिल हाल आहे जो उस्मान ज़िल्लु रहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो आहे त अल्लाह जी मर्ज़ी सां आहे ये हैदर करार मुस्तफ़ा करीम जो न्याणो आहे त अल्लाह जी मर्ज़ी शामिल आहे तो पाण फरमाईंदा जंहिंखे बि मूं रसूल रिश्तो ॾिनो आहे या जंहिंखां वरितो आहे उन में ख़ुदा जी मर्ज़ी शामिल हाल आहे मां पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि कोन कयो आहे हाणे जंहिंखे संग ॾिबो जंहिंखां संग वठिबो सभु क़रीब मां सही थो चवां न ग़लति जेके ग़लति सम्झनि था भला जेके सही सम्झो था हाणे तव्हांखे सम्झ में आई न त जंहिंसां बि मुस्तफ़ा जी मुस्तफ़ा जा करीब मुस्तफ़ा जा मुस्तफ़ा जी आल मुस्तफ़ा जा करीब मुस्तफ़ा जा असहाब मुस्तफ़ा जा करीब मुस्तफ़ा जा सहरा मुस्तफ़ा जा करीब मुस्तफ़ा जा न्याणा मुस्तफ़ा जा करीब ऐं अहल बैत जी मोहब्बत जॾहिं अल्लाह क़ुरान में फर्ज़ कई या अहल बैत नबी हुब्बुकुम फिल कुरान फर्ज़ुन अंज़लहु इमाम शाफ़ी जो मशहूर शेर आहे कहे तो नबी जा अहल बैतो तव्हांजी मोहब्बत खे अल्लाह ताला कुरान में फर्ज़ करे आयत नाज़िल फरमाई सुभान अल्लाह मन लम युसल्ल अलैक फला सलात लहु इमाम शाफ़ी फरमाए तो मूंखां को पुछे ऐं नबी जा अहल बैतो तव्हांजो उहो मक़ाम आहे जेको तव्हां ते सलात न पढ़ंदो त जी निमाज़ ई कान्हे सुभान अल्लाह लोन सां जो सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हांजे आॾो तारीख़ रखिजे त महबूब करीम जे इन निस्बत खे सहाबा खां वठी वेंदे हिन मौजूदा दौर ताईं अहले सुन्नत जे इमामनि अहिड़ो निभायो आहे जेको निभाए न सघे टे नंबरवार वाक़िया तव्हांखे ॿुधायां जे तव्हांजे दिलि मां इहा ॻाल्हि ख़दशो मता कंहिं वेहारियो हुजे त असहाब नबी जे आल सां मोहब्बत कंदा हुआ अलाए कोन अचो तव्हांखे ॾेखारियां त महबूब करीम जे सहाबा जो मुस्तफ़ा जे बचड़नि सां मिसाली प्यार पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि अल्लामा सखावी रहमतुल्लाह अलैह जो किताब उन्होंने मुझा दोस्त ने रिवायत रखियला त मुझे महबूब करीम जे विसाल शरीफ खां बाद 5 या 6 दिहाड़ा गुज़रिया हा पाण करीम जॾहिं दफन थी चुका 5 या 6 दिहाड़ा तकरीबन 6 दिहाड़ो आहे ज़ोहर की नमाज हजरत अबू बकर पढ़ाई सुभान अल्लाह